मां सम्झां थी त औरतुनि जूं जेके आहिनि से औरतूं तहरीकनि जी अॻुवाणी करे रहियूं आहिनि। ॾिसण जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो त हिन वक़्त में जॾहिं हिकिड़े हफ़्ते जे अंदरि तव्हां जूं 11 औरतूं मरी वञनि, कंहिं बि हुकुमरान पार्टी खे त माना हिकिड़ी धूड़ विझो, कंहिं बि पार्टी जे पारां कंहिं बि लीडरशिप जे पारां को बि जेकॾहिं न अचे, उहे औरतूं कराची खां, हैदराबाद खां, मीरपुर ख़ास खां, नवाबशाह खां, नंगर पार्कर खां उहे गॾिजी वञी उन औरत जे तॾो कनि, उन औरत जी जनाज़े निमाज़ पढ़ाइनि, उन औरत जी वारसी कनि। औरतुनि जी क़यादत मौजूदु आहे। औरतूं बिना कंहिं उनजे पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि। उन में अदीब औरतूं शामिलु आहिनि, एक्टिविस्ट औरतूं शामिलु आहिनि। बल्कि मां इहो बि ज़रूरु चवंदसि जेकॾहिं सिंधी क़ौम जे अंदरि माना क़ौम वरी लफ़्ज़ इस्तेमालु थी कयां, सिंधी क़ौम जे अंदरि अगरि का ॿधी ॾिसणी आहे अदबी लिहाज़ खां, समाजी लिहाज़ खां, असांजा 100 इख़्तिलाफ़ हिक ॿिए सां थी सघनि था, औरतुनि जा 100 ॻाल्हियूं बि थी सघनि थियूं, पर तव्हां ॾिसंदव त अॼु बि जेकॾहिं हीअ अदबी त औरतुनि जो को लॾो कोन्हे, औरतुनि जी का लॉबिंग कान्हे, औरतुनि जो को फेवरेट कोन्हे। औरतूं जेका असांखे हिकिड़े मख़सूस माण्हू खे अॻिते औरतूं असां जेके बि आहियूं उन में का नस्ल विछोटी बि कान्हे। तव्हां ॾिसो त जिते महताब महबूब बीठी आहे, जिते लूलू रदा शाह बीठी आहे, उते अमर सिंधू बीठी आहे, उते या जेके आहिनि से नौजवान छोकिरियूं बीठियूं आहिनि। कंहिं क़िस्म जी तव्हां जेॾी महिल ही गॾु बियूं आहिनि त का लॉबी कान्हे। अक्रॉस द जेके आहिनि से एज, अक्रॉस द क्लास, अक्रॉस द ही जेको आहे सो रूरल अर्बन, कंहिं बि बिना फ़र्क़ जे सभु गॾु आहिनि। जेका इहा यूनिटी मां घटि में घटि दावा सां चई सघां थी त असांजे मर्दाणे समाज में, मर्दाणे अदबी जेका असां माहौल जे अंदरि, सियासी माहौल जे अंदरि, समाजी जेका असां तहरीकनि जे अंदरि मूंखे नज़र नथी अचे। सवाल इहो आहे त हिन कॉन्फ्रेंस को ठाहिण जी ज़रूरत छो आहे ऐं छा वाकई इन कॉन्फ्रेंस जी ज़रूरत आहे या इहो जेका असां निश्चित थी आहे पोइ बर्ख़ास्त थी वई। मां इन कॉन्फ्रेंस खे भले केतिरा बि माण्हू अचनि, हिन कॉन्फ्रेंस खे मुंहिंजी नज़र में वॾी अहमियत आहे। तंहिंजे करे हैदराबाद खां कराची ताईं अची हिन कॉन्फ्रेंस में भले 10 मिंट मिलिया हुजनि, खणी 15 मिंट मिलिया हुजनि, उन 15 मिंटनि जे लाइ मूं सॼे ॾींहं जो सफ़र कयो आहे, हिते पहुती आहियां। मुंहिंजे नज़र में हिन कॉन्फ्रेंस जी अहमियत आहे। उहा अहमियत कहिड़ी आहे? उहा अहमियत इहा आहे त हिन वक़्तु समाज जे हवाले सां, अदब जे हवाले सां ऐं औरत लेखिकाउनि जे हवाले सां हीअ कॉन्फ्रेंस इन करे इम्पॉर्टेंट आहे त समाज जे अंदरि सवाल आहे त समाज जे अंदरि जेका भञ डाह आहे, जेका एनार्की आहे, जेका समाज जेको सो तव्हां हिकिड़े ख़स्ता हालत में नज़र अचे थो, जिते औरतुनि, असां औरतूं हिकिड़े हफ़्ते जे अंदरि 11 औरतुनि जे क़त्ल जा ख़बर ॿुधूं ऐं उनखे सोशल मीडिया ते ॾिसूं ऐं उनखां पोइ असांजो कहिड़ो रिएक्शन हुजणु खपे। नंबर 1 त समाज जी हिन भञ डाह में औरत लेखिका जो कहिड़ो जेको आहे सो रेस्पॉन्स, कहिड़ो उनजो जेको आहे सो हुजणु खपे। नंबर 1 इहा ॻाल्हि करणु ॾाढी ज़रूरी आहे त औरत जो उन समाज सां कहिड़ो मकालमो आहे, उन समाज खे कीअं ॾिसे थी औरत लेखिका। ॿिए नंबर ते औरत पंहिंजे रीडर खे कीअं थी ॾिसे लेखिका। त मां सम्झां थी त कॉन्फ्रेंस उन ॾस में बि हिकिड़ी सुठी विख आहे त रीडर ऐं राइटर ॿई आम्हूं साम्हूं आहिनि। मर्द राइटरनि लाइ इहे इन्हनि जी अहमियत कान्हे। हू ॿाहिरि निकिरे थो घर खां ॿाहिरि, उनखे 10-12 ॼणा ॾींहं में ई मिली था वञनि जेके उनखे पढ़ंदा हूंदा, न पढ़ंदा हूंदा त उनजे इंट्रोडक्शन खां पोइ पढ़ंदा। औरतुनि जे लाइ इहे मौक़ा ॾाढा महदूद आहिनि। औरत घर में वेही लिखे थी, घर में हुजे थी या ॿाहिरि हुजे बि थी, त उनजी पंहिंजे रीडर सां, ख़ासि तौर ते मर्द रीडर आहे या इवन औरतूं रीडर बि आहिनि, त उन सां इंटरेक्शन कान्हे। उहो जेको मकालमो जेको हिकिड़े अदीब जो हिकिड़े रीडर सां हुजणु खपे, हिकिड़े कारी सां हुजणु खपे, मां सम्झां थी त औरतुनि जी कॉन्फ्रेंसिस इन मामले में तमामु जेका असां बहितर किरदारु अदा कनि थियूं। टे नंबर ते हिकिड़ो मामिलो इहो ॿियो बि आहे त उहो इहो आहे त कॉन्फ्रेंसूं सिर्फ़ु पढ़णु, सिर्फ़ु माण्हू ॾिसणु, केतिरा माण्हू आया, केतिरा माण्हू न आया, कॉन्फ्रेंस कामयाबु थी, कॉन्फ्रेंस नाकाम थी, उहो न। पर उते जेके बि औरत लेखिकाऊं अचनि थियूं, जेको बि राइटर अचे थो, उनजो पंहिंजे पाण सां बि मकालमो आहे त हू छा थो लिखे पियो, समाज जी डिमांड छा आहे, रीडर जी डिमांड छा आहे।
हू उन समाज में जेको एॾे भञ डाह जो शिकार आहे पंहिंजे पाण खे किथे थो ॾिसे। सो ही टे बुनियादी जेके आहिनि से सवाल आहिनि त औरत लेखिकाउनि जो समाज सां मुकालमो, औरत लेखिकाउनि जो रीडर सां मुकालमो, कारी सां मुकालमो, औरत लेखिकाउनि जो पंहिंजो पाण ऐं पंहिंजे जेका असां कम्यूनिटी सां मुकालमो। मां सम्झां थी त हीअ जेका कॉन्फ्रेंस आहे इहा कॉन्फ्रेंस उन ॾिस में हिकिड़ो बहितरु क़दम आहे। अञा बि मां इहा गुज़ारिश कंदसि त जेतिरो मुमकिन थी सघे असां औरतुनि लेखिकाउनि खे, औरत एक्टिविस्टनि खे ऐं जेके एकेडेमिया सां तालुक़ु रखंदियूं आहियूं उन्हनि खे ज़रूरु हिकु दफ़ो न पर बार बार गॾु वेहण जी ज़रूरत आहे ऐं ॾिसण जी ज़रूरत आहे। त तंहिंजे करे मां इन क़िस्म जी तनक़ीद खे को बि वैल्यू नथी ॾियां त औरतुनि जो अलॻि खानो आहे, औरतुनि जो ॿाहिरि खानो आहे, गॾु हुजणु खपे। इहे सभु बेमाना सुवाल आहिनि जेसिताईं औरतुनि खे मेन स्ट्रीमिंग नथो कयो वञे। मेन स्ट्रीमिंग जेकॾहिं औरतूं हुजनि हा त शायदि हीअ बि ज़रूरत न पेश अचे हा त उन्हनि जी का अलॻि सां का बैठक जी, अलॻि सां की शाख जी, अलॻि सां के तंज़ीम जी ज़रूरत हुजे। सो इहो कॉन्फ्रेंस गॾोगॾु हिकिड़ो सवाल समाज जे उन्हनि ठेकेदारनि लाइ बि छॾे थी जेके बज़ाहिर औरतुनि जे अलॻि खाननि ते त उन्हनि खे जेका असां तकलीफ़ थिए थी पर उहे अञा बि औरतुनि खे गॾु खणी हलण जे लाइ तयारु न आहिनि। अॼु बि स्टेज अचनि था उन में खाना पूरी त थी वेंदी आहे त फलाणी भला का औरत हुजे, भला जेंडर बैलेंस हुजे, पर हक़ीक़ी तौर ते केरु कंहिं ते ॻाल्हाए सघे थो उन्हनि में मूं औरतुनि खे सफ़ा घटि ॾिठो आहे।